अदाली माने खबर काल हूँ फिरी आया वाह वाह लाड़काने में खबर न पई ओच तो आया ची झले हूँ किलेशन में माशुक शर जो जेको हाणे गानो वायरल थियो अस्सलाम वालेकुम दोस्तों छाल वाला तभी से ठीक है महात्मा जो एम सलीम है तव्हां ॾिसी रहिया आहियो असां खे असां हींअर बीठा आहियूं बनी ते असांजे मामे जो छोकिरो आयो आहे कराची मां चई त बाबा असां कराची में रही रही शहर में मतलब तंग थी पिया आहियूं जेको आहे तव्हां हलो असांखे ॿनी ॿारनि ते घुमाए फिराए अचो टमाटा मिर्च ॾेखारे अचो पंहिंजो इलाइक़ो घुमाए अचो सो हे छोकिरा बीठा आहिनि सेल्फी कढनि था मामे जे छोकिरे सां गॾु सो असां बि हलूं था इन्हनि ॾे हा भा कढायो सेल्फी कढायो हा फिदा कारे तो वञी बी सेल्फी कढा न ओए छोकरे को टमाटे दे शुएब खान छा हाल आहे खैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह दुआन ता भाइरन जो खुश लॻो पियो हुई हिते कीअं अचण थियो कराची मां हिते असांजे वतन में बस यार गर्मी में अचूं था तोहफा सारी मुल्क खाइण तो अचे पर हाणे अल्हम्दुलिल्लाह सावा हा हाणे घुमण फिरण जे मौसम आ कीअं चक्कर ॾेई जो असां सही आहे हा निसार तूं छा थो चई सलीम खैर अमुन सेल्फी कढी तो छा शुएब जो हा सही आहे लालू तो कढायो आहे सेल्फी हा जाम अल्हम्दुलिल्लाह हाँ पोइ असांखे त सलाह ई नथा आणो छोरा तोसां गॾु बि आहिनि हाँ सही आहे इहो तव्हां टमाटा पटिया आहियो न तव्हां हाणे पटींदासीं हाणे हथदार खण मिला के अच नवीन अच ये न तो मामा मोबाइल पकड़न तो न तो अचे मिक्स लैंग्वेज अशोब तो टमाटा पटिया टमाटा ना हाणे शुरू मिर्च कुछ ना अच्छा इहो मन तू सुखड़ी पटे विंदे कराची में लाड़कड़े विंदे अच्छा कराची में आयो लाड़काने वो सेठ शुरू तो रसम गोट शरीफ में पुगवा अच्छा हेन छोकरन के छो वठी आयो बनी ते इन छोकरन के टमाटा पटे सेल्फी कट रहा या टमाटा मिर्च पट रहा है ना टमाटा पटना आखिर में पटीदा से फिलहाल ताने सेल्फी कढियो वीडियो रिकॉर्ड कयो कुछ अच्छा सही है असा जो इलाको तो के हियर शहर में किए तो लगे फेवरेट सिरा माशाल्लाह जबरदस्त है अच्छा लालो कुछ बुधा फनी शायरी क्या बुधाया तो के हां अदाली माने खबर काल हूँ फिरी आया वाह लाड़काने में खबर न पई ओच तो आया ची झले हूँ किलेशन मथे ते चई तुझी भूरी में हुक्का दे भूरी में मुझे किलेशन कर परे भूरी में हुवाड़े में मीठिया वाह अच्छा गाल जबरदस्त अशोक हाने हलूं भला धीरे टमाटा मिर्च तुंजे लाए पटियूं तवा सेल्फी ए स्टोरी जाम हिते भरिया आहिनि रिकॉर्ड कया न यादगिरी लाए आप हलूं न रिकॉर्ड कयो आ सभई तव्हां अचो था सो दोस्तों असां पहुची विया आहियूं टमाटन जे फसल में छोकरा टमाटा पटन था असांजे मेहमान लाए मेहमान घणा टमाटा पटंदे घणा किलो तकरीबन 5 किलो खणीदा 5 किलो मां चवां तो 15 किलो पट ना बस खाई भी सगो वरी किनाम थी फायदो कड़ो सही है टमाटा दस पेवरन न अल्हम्दुलिल्लाह जबर ककरोल टमाटा है न हाने गाड़ा थन ता न सही आ असां वडे रोंबा सब निकरिया हाने हो हलन ता ये कोडे बड़ गा कढन ता टमाटन में हाने अञा हां अच्छा हां असां रमजान में टमाटो लांदो सही टमाटा ने मजा है शिवराज के वीडियो बना वीडियो हां किसको वीडियो बंगा शिवराज के ए बच्चा ए वीडियो न पकड़ने लगने असली साले हां वीडियो बुकने ने ओए किफायत खान हेरे दिस घणा टमाटा पट्टे हां अपा जनी फिदा न वो फिदा हेड़ा टमाटा असा के सलाह न था आणो पाण पटे खाओ था कुंड ते सियारे में सही असा वट सब्जी इन फ्रूटन जो ऐश रज ॾिसो टमाटा वीआईपी टमाटा फिदा न फिदा असा के टमाटा छो न था खारायो यार खाओ तो सब टमाटे खोड़ देसू ना ए सस्ते थी गए न तभी असा गरीबी को कोन देने पे क्यों इमे थींदा पे यार उसला दुकान भरे ले अला पूरी करे तो फिरा दवा पट्यो टमाटा पट्यो जल्दी कयो मेहमान जे लाए 20 किलो
अरे मारे कंज सार निकली किलो ना मेरे को 5 किलो बस खपन मेरे को अरे सेव से यार छा पटूले लालू घट खा चुआ टमाटे घट खा छिक कम को छिक असली में ये गिरते हैं हायर के सबर कर छिक कम को शायद अली छोकरा मिर्च पटियो था जल्दी जल्दी करे पटे वठो टमाटा थी विया आहिनि हो या थेली पई आहे जेको असां हाणे मिर्च जल्दी जल्दी पटे वठो हिन शोएब खान जे लाइ ऐं माशूक शर जो जेको हाणे गानो वायरल थियो आहे अंग्रेजी इंग्लिश वारो उहो तव्हांखे अचे थो तव्हां ॿुधो आहे शॉट शायद गाइंदो अच्छा शायद बिस्मिल्लाह करे हा शायद कीअं थो चए गानो ऐं जबरदस्त गानो आहे बाक़ाइदे दिल खे झोरींदड़ गानो आहे हा अच्छा जी जी हा पोइ ॿुधा ओ गानो हाणे जेको मशहूर हा हा हाणे इंग्लिश वारो इहो गानो आहे बस माशूकेला ताड़ी होदा अॼु साईं सौट असांजो लाड़काणे मां कुर्ब जा कदम भरे हा साईं सो उनखे हिकु बैत डेडिकेट कंदासीं हा साईं वरी साईं क़िस्मत जा मेला आहिनि वाकई वरी पोइ मिलूं हले न हा कहिड़ो बैत या कहिड़ा लाइन ॿुधाईंदे शोएब जे लाइ सौट शोएब खे ॿुधाईंदासीं त हेॾे मुंहुं कर जॾा आवी यार जनाज़े ते पढ़ कुल कल में तू कलाम करी वाह 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 जेके कांधी उथ मौजूद होवन चा सब को रुखसत आम देवी वाह हिक लहजा खोल के जुल्फादा मेरी लाश उथे माताम करी वाह हथ नाल दफन कर शाहिद को पीछे वन घर सुम आराम करी बटम मैं को नंडरा ही कोने आसी ना अल्लाह कीवे क्यों क्यों सामे आजा ए मरे पीछे मेरे को नंडरा उठे आसी एक तूने घर सुम आराम करी आराम किता आसी पीछे शोएब थी विया तुंहिंजे लाइ टमाटा ऐं मिर्च टमाटा भरजी भैया हा ये मुझे ला काफी है ना तकरीबन ये मन हफ्ते जो राशन आया यो अच्छा सही आहे जल्दी कर हाणे थेली में विझ मिर्च ऐं टमाटा तेरी भाजी हाणे कुझु शोएब खे विझंदा कयूं वञे हा जल्दी कयो टाइम बचायो अल्हम्दुलिल्लाह ए सावा मिर्च भी है ना हा ये उर्दू में कहते हैं हरी मिर्ची हा हाँ लाल टमाटर भी अभी छापर भर गया अच्छा अभी ये कुछ लेके जाएंगे कराची अच्छा हाँ सही है भाई सो दोस्तों असां आया हुआसीं बनी ते महिमान सां गॾु टमाटा बि पटियासीं मिर्च बि पटियासीं असांजो कमु थी वियो आहे हाणे मुकमल हाणे असांजो रवानो आहे पंहिंजो घर तरफ़ सो दोस्तों असांजो अॼु जो व्लॉग इहो अगरि तव्हांखे पसंदि अचे त पोइ वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ख़ुदा हाफ़िज़।